ॿाराणे न मां अदब जे इहो हवाले चवां सां। थो त हा ॿाराणी अदब ते असां वटि तमामु घटि थियो आहे, हालांकि इलाही सघारो सब्जेक्ट आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ॿार जॾहिं वॾा था थियनि त असां त चाहियूं था जेको असां खां ॿोलीअ जो बि असरु आहे हुन ते मां बाद में ॻाल्हाईंदुमि तव्हां सां। त असां वटि ॿाराणी अदब ते छो न एॾो लिखियो वियो आहे। इवन मूंखे बि यादि न आहे त को सिंधीअ में के एॾा किताब हुजनि जेके असां पंहिंजे पहिरें ॿिएं टें दर्जे खे लाइ हुजनि, जिन खे तव्हां ॿार न पढ़ी सघे, खणी माउ पीउ पढ़ी उनखे ॿुधाइनि। ॿुधाए। पर असां वटि अहिड़ो सिलसिलो कॾहिं रहियो न आहे, एटलीस्ट थी सघे थो मां ग़लति हुजां। न इहे ई को ॾिसो, असां असां त असांजी इहा शइ तव्हां चई, असांजी जेका इंटेलेक्चुअल जेका बल्कि अदबी फ़िक्री जेका तरबियत थी आहे उहा ॿाराणनि किताबनि सां थी आहे। कंहिं वक़्त में तव्हांखे ॿुधायां त तमामु बहितरीनु ॿाराणा रिसाला शाया थींदा हुआ। गुलफुल त हुई थींदो हुओ सिबियत बोर्ड जे तरफ़ां, पर उन खां सवाइ बि गुलनि जहिड़ा ॿारड़ा थिया। अच्छा, हर अख़बार में हिकिड़ो ॿारनि जो पेज हूंदो हुयो जेको हिकिड़े मख़सूस ॾींहं ते हफ़्ते में हिकिड़ो दफ़ो उहो थींदो हुयो। ऐं जीअं हिलाल पाकिस्तान में हूंदो हुयो, इबरत में हूंदो हुयो। असांजो जेको अॻूणो मिनिस्टर हूंदो हुओ पीर मज़हर अल हक़, उहो पंहिंजे वक़्त में जेको ॿाराणो पेज हूंदो हुन में मामा मोजी जे नाले सां उहो लिखंदो बि हुयो। पर अच्छा। उन खां बि अॻु वञूं त जेको आहे मिर्ज़ा ख़लीज बेग जा तव्हां ॾिसंदा केतिरा तमामु बहितरीनु जेके आहिनि से हुन नंढनि ॿारनि जे लाइ। अच्छा, मोस्टली उहे ट्रांसलेट थियल आहिनि अंग्रेज़ी मां, पर उन में अच्छा। तवेज़ा बि आहिनि। अहिड़ी तरीक़े सां असां वटि ॿाराणे अदब जे हवाले सां हिकु सघारो सिलसिलो मौजूदु रहियो आहे। ॿारनि जूं तंज़ीमूं रहियूं आहिनि, इवन सियासी जेके तंज़ीमूं हूंदियूं हुनजे ॿारनि जी हिकिड़ी विंग हूंदी हुई। हा। असां ऐं पाण जेको आहे छाकाणि त लेफ्टिस्ट पॉलिटिक्स सां जुड़ियल हूंदो हुउसि त पंहिंजे करे ऐं साथी वारा संगत खां असां शुरू कई। अहिड़ी तरीक़े सां लतीफ़ संगत हूंदी हुई, अहिड़ी तरीक़े सुजाबार तहरीक हूंदी हुई। पर उन खां सवाइ बि जेके आहिनि से काफ़ी अहिड़ियूं तंज़ीम ॿारनि जूं संगतूं हूंदियूं हुयूं जेके कंहिं सियासी सां धुर सां राॻ कोन हूंदियूं। मूंखे यादि आहे त नंढनि नंढनि शहरनि में ॿारनि जा किताब छपा हुआ। असां वटि हाला हाला पुराणा भरिसां इरफान मेहदी हिकिड़ो वॾो नालो रहियो आहे। त जी। हू न शुरू जेको कयो हुयो सो विख वधाए पब्लिकेशन जे नाले सां हिकिड़ो मैगज़ीन जो सिलसिलो शुरू कयो हुओ, जंहिंमें हू ॿारनि जूं न फ़क़ति ॿाराणो अदब उन में ईंदो हो, पर ॿार ख़ुदि बि लिखंदा हुआ, उन में कंट्रीब्यूट कंदा हुआ पंहिंजो जेको बि हूंदो हुयो। त असां वटि अहिड़ा नंढड़ा नंढड़ा किताबी सिलसिला जेके ॿारनि जे लाइ हूंदा हुआ उहे सभिनी शहरनि में हूंदा हुआ। उहे तव्हांखे हैदराबाद में मिलंदा, तव्हांखे शिकारपुर में मिलंदा, तव्हांखे लड़कण में तव्हांखे जेके आहिनि से मिलंदा। ऐं काफ़ी नाला हूंदा हुआ जेके जुड़ियल हूंदा हुआ, जेके हूंदा हुआ। ऐं तव्हां सां इन ॻाल्हि में मुतफ़िक़ आहियां त उहे सभु सिलसिला ख़तमु थी विया आहिनि। ऐं हम्म। हाणे शऊरी तौर ते को कोशिश बि कान पई रहे त ॿारनि जे लाइ लिखियो वञे। ऐं इहो तमामु जेका आउं सम्झां थो त ॾाढी ख़तरनाक सिचुएशन आहे। छाकाणि त जेके पढ़ण जूं आदतूं हूंदियूं आहिनि उहे नंढपिण खां ई शुरू थींदियूं जी। आहिनि। ऐं उन्हनि में जेको ॿाराणो अदब हूंदो आहे जेको ख़ासि ॿारनि जे लाइ लिखियो वञे थो, त उन्हनि जो वॾो किरदारु हूंदो आहे। जेकर तव्हां वटि सघारो ॿाराणो अदब कोन्हे को ऐं तव्हांजा ॿार उन अदब खे पढ़नि कोन था ऐं उन्हनि में उन ॿोलीअ जे अदब पढ़ण जी आदत कान थी पए, त उहे मथे हली वॾा थी पोइ कोन था पढ़नि। त इहो असांजो हिकिड़ो तमामु निग्लेक्टेड जेको आहे पासो रहियो आहे। ऐं इन खे तमामु घणी न फ़क़ति हुजे अदब हुअणु खपे, छो न ॿारनि जा साइंस ते किताब हुअणु खपनि, ॿारनि जा मुख़्तलिफ़ जेके इल्म आहिनि उन्हनि ते किताब हुअणु खपनि। त ॿारनि में नंढे हूंदे खां ई पढ़ण जी हिकिड़ी जेका आहे सा ॿारनि जूं सोसाइटीज़ हुअणु खपनि, ॿारनि जे लाइ मेला हुअणु खपनि। अदबी मेला जेके थियनि था, असांजे दौर हूंदासीं तॾहिं सिगा वारा ॿारनि जा मेला कराईंदा, 6 ॾींहं मेलो हलंदो हुओ जंहिंमें डिबेट कॉम्पिटिशन्स हूंदियूं, हम्म। जंहिंमें जेके आहिनि से एसे राइटिंग जो, जंहिंमें शाइरी ॿुधाईंदा हुआ, जंहिंमें हिकिड़ो इहो थींदो त जेसि ताईं तव्हां ॿार खे पंहिंजे अदब सां जोड़ींदा कोन तेसि ताईं हम्म। तव्हांजी ॿोलीअ जो जेको जियापो आहे उहो मुमकिन कोन्हे को। चाहियो था त बाबा असांजी सिंधी ॿोली ज़िंदा बि रहे, उन में हिकिड़ो हिकिड़ी तमामु स्ट्रांग लीडरशिप बि हुजे ऐं तमामु हिकिड़ो स्ट्रांग लिटरेचर बि हुजे, त तव्हांखे लाज़मन ॿार खे जोड़णो पवंदो हिकिड़े सुठनि किताबनि जे ज़रिए, सुठे सिलसिलनि जे ज़रिए। ऐं उन खां सवाइ इहो मुमकिन ई कोन्हे का त पंहिंजी ॿोली जी सघे।